बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भली करे आया सभई लतीफ़ जी महफ़िल में। लैसल इंसान इला मा सा, जेको माण्हू जेतिरी कोशिश कंदो, जेको माण्हू जेतिरो पोरियो कंदो उनखे उनजो उजूरो मिलंदो। इहो बि हिकिड़ो कानून आहे, इहो बि हिकिड़ो क़दुरु आहे। इहे क़दुरु जॾहिं टुटा आहिनि, तव्हां अंदाज़ो कयो त हीअ जेके ॿ वॾा क़दुरु आहिनि, क़दुरु मुश्तरक चइजे, सॼी इंसान ज़ात जे भले जे लाइ आहिनि या इंसान ज़ात जे नुक़सान जे लाइ। इन ॻाल्हि सम्झण खां पोइ बि जेकॾहिं को माण्हू पंहिंजे ज़िद हठ ते अची हिननि खे नथो मञे, हिननि खे नथो तस्लीम करे, त उनजो मतिलबु हीअ आहे त हू इहे सुठियूं ॻाल्हियूं नथो चाहे ऐं हू पंहिंजो पाण खे सुठो चवराए थो, पर हू सुठो आहे कोन। हाणे उहा जेका इज़त आहे, उहा जेका एतिराम आहे, उनमें कंहिं बि रंग नस्ल ज़ात पात जो क़ैद कोन्हे। पर असांजो अॼोको समाज आदम जो औलाद हुअण जे बावजूद इज़त जे लाइक़ु न रहियो आहे ऐं उहो इज़त नथो करे। हिते जेका सूरत हाल आहे उहा अहिड़ी चिटी आहे जिते ॻाल्हाइण अजायो आहे। सभु शैतान जे आॾो पई आहे। इज़तूं बि मख़सूस माण्हुनि जूं ग़ुलाम बणिजी वियूं। ही धरती ते कब्ज़ो थी वियो। अल-माउन चइबो आहे गुज़र जे वसीलनि खे, दी सोर्सिस ऑफ इनकम। ही प्रोडक्शन जा जेके सोर्स आहिनि उन ते कब्ज़ा थी विया आहिनि। ही हवा आहे, उहा बि जेकॾहिं माण्हुनि जे कब्ज़े में अची वञे, माण्हू उन ते बि कब्ज़ो करे छॾे। ही पाणी आहे, उन ते कब्ज़ा थी विया आहिनि। ऐं जहिड़े जो फ़साद ई इहे शयूं आहिनि जेके नेमतूं हुयूं जिन ते कब्ज़ा थिया, ऐं लाज़मी आहे त जंहिं शइ ते कब्ज़ो थींदो उतां जहिड़ो त शुरू थी वेंदो आहे। इज़तूं सभिनी माण्हुनि खे नथियूं मिलनि, ॼण त सभिनी माण्हुनि जो हक़ु न आहे, मख़सूस माण्हुनि जो हक़ु आहे। हीउ वॾो माण्हू आहे, हिन वटि पजेरो आहे, हिन वटि बंगलो आहे, हिन वटि पैसा घणा आहिनि, कपिड़ा सुठा पाए थो, वॾे ख़ानदान जो माण्हू आहे। ख़ुदा वटि सैद, पीर, कोली, भील, मेघवाल, गोपांग, बलोच, रिंद, इहे ॻाल्हियूं आहिनि ई कोन। इहे त उन लाइ ठहियूं आहिनि जो माण्हू हिक ॿिए खे सुञाणे सघनि हिक ॿिए खे। ऐं अलाए केतिरियूं ठहंदियूं, तव्हां रोज़ाने अलाए केतिरियूं ज़ातूं ठाहे सघो था, केतिरा नाला ठाहे सघो था, अलाए केतिरियूं क़ौमूं ठाहे, पर इहो बि हिकिड़ो ज़िंदगी जो प्रोसेस आहे। पर हुनजो मतिलबु इहो न हो त हीअ पाण में विढ़ंदा अॻिते हली। इहे माण्हुनि जे आसानी जे लाइ आहिनि, जीअं माण्हू हिक ॿिए जे लाइ आसानियूं पैदा करे सघे। पर असां छा कयो? फ़र्ज़ु करे जे कंहिं ज़ात जो माण्हू को वॾो माण्हू थी पियो, शाहूकार माण्हू थी पियो, त ओड़े पाड़े में या उन जा जेके भाइर आहिनि उनखां पोइ अॻिते निकिरी वेंदो, हलियो उनजी बि का मदद कंदो। पोइ हिकिड़े ॾाके ते अची वियो ॿ तबिका, हिकिड़ो भाउ आहे उहो ग़रीब थी थो वञे। हींअर बि तव्हां पंहिंजी ज़िंदगी में अखियूं विझो, 4 भाउ आहिनि त हिकिड़ो भाउ तमामु अमीर आहे, ॿियो माण्हू ग़रीब आहे, ॿिए माण्हू वटि घर बि कोन्हे को, कंहिं माण्हू वटि जेको आहे सो लैंड क्रूज़र आहे, कंहिं माण्हू वटि 10-10 बंगला आहिनि, 1000 एकड़ आहिनि। उनजो भाउ हिकिड़ो अबो अमा आहे, उन वटि हिकिड़ो ॿारो बि कोन्हे। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? भाउ खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो थी सघे थो? भेणुनि खां वधीक कहिड़ा रिश्ता थी सघनि था? नियाणियुनि खां वधीक कहिड़ा रिश्ता थी सघनि था? ही जेके कारोकारी जा झेड़ा जेके थियनि था, इन जो वॾो सबबु इहो आहे त उहे माण्हू पंहिंजूं ज़मीनूं बचाइणु चाहिनि था, उहे पंहिंजूं दौलतूं बचाइणु चाहिनि था। उनजे करे इहो आहे त माण्हू उन्हनि खे कारोकारी करे मारे बि छॾीनि था, ऐं ॿिए माण्हू जंहिंखे हू कारो कनि था उन खां बि उहे दौलतूं हासिलु कनि था, या उनखे मारीनि था या उनखां मफ़ाद हासिलु कनि था। त असुलु इहो इनजे करे आहे जो असां इहे तबिका पैदा करे छॾिया, या अणबराबरी पैदा करे छॾी, ऐं असां कमज़ोर माण्हुनि खे ग़ुलाम बनाए छॾियो। हाणे उहे कमज़ोर जिन माण्हुनि खे चऊं था, उहे ई दुनिया जा ॾाढा माण्हू आहिनि, पोरियत माण्हू आहिनि जेके कमाइनि था, ऐं उहे माण्हू खाइनि था जेके हद हराम में मुफ़्तख़ोर आहिनि। दौलतूं त हक़मनि ऐं हक़मनि जे हवारनि जे अयाशी जो सामान बणिजी वियूं। छा हींअर किन माण्हुनि खे अटो कोन थो मिले, लोले जे लूण जे लाइ माण्हू मुहताज आहिनि, इलाज कोन था कराए सघनि? छा इन साॻी दुनिया में माण्हू अयाशियूं कोन था कनि? इन साॻी दुनिया में माण्हुनि जा जेके मीनोज़ आहिनि, माण्हुनि जा जेके दस्तरख़्वान आहिनि, उन ते एतिरो खाधो बचे थो जो उन सां जेको आहे 10-10 घर खाइजी वञनि हलिया। हिकिड़ो माण्हू हिकिड़े वेले ते 1000 रुपया ख़र्चु करे थो, ऐं हिकिड़ो माण्हू आहे उहो 5 रुपयनि जे लाइ मुहताज आहे।
ऐं उहे माण्हू सभई वरी पाण खे मुस्लमान बि सॾाइनि था। उहे हिक ॿिए खे पंहिंजी को सिंधी सॾाए थो, को मुहाजर सॾाए थो, को पंजाबी सॾाए थो, को पठान सॾाए थो। ऐं के पंहिंजे मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि उहे किन मुल्कनि खे ख़ुदा बनाए छॾियो, किन क़ौमुनि खे ख़ुदा बनाए छॾियो। असुलु ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं बुनियाद ई ख़तमु करे छॾियो, असां इज़तूं ई लुणी छॾियूं, असां एतिराम ई लुणी छॾिया, असां वटां इंसाफ़ ई ख़तमु थी वियो हलियो, त पोइ उहा सोसाइटी त फ़सादनि जे वर चढ़ी वेंदी। ऐं फ़सादनि मंझां जेकॾहिं असीं जान छॾाइण था चाहियूं त ख़ुदा जा जेके हीअ कानून आहिनि उन्हनि ते अमल करियूं। ऐं इज़तूं हीअ बाज़ार जी ज़ीनत बणिजी वियूं। तव्हां अंदाज़ो करियो था त इंसान ज़ात जी हेॾी तज़लील अॻे कॾहिं थी आहे। माना हर शइ ईअं सम्झ विकामे थी, हर कंहिं शइ जो अघु आहे। ऐं माशी तौर ते बावजूदि इन जे जो असां वटि तमामु घणा वसीला आहिनि। असीं एॾा शाहूकार आहियूं, हीअ दुनिया एॾी शाहूकार आहे, जेकॾहिं फज़ीलत सां वञ विर्च थिए त हिकिड़ो माण्हू ग़रीब न रहे, गुरबत ख़तमु थी वञे ऐं सभई माण्हू शाहूकार थी वञनि हलिया। ऐं हर कंहिं माण्हू वटि पंहिंजो पंहिंजो हेलीकॉप्टर हुजे। हींअर बि ईअं ई माण्हू हर को चाहे थो त मूं वटि बंगलो हुजे, मूं वटि गाॾी हुजे, पर उहा कीअं हुजे त ॿिए खां खसियां, ॿिए खां फुरियां। पर इहो नथो सोचे त आउं जेकॾहिं ॿिए खां फुरियां थो त ॿियो वरी मूंखां फुरे वेंदो हलियो। हीउ फुरफुरा जो सिस्टम ई तॾहिं थियो आहे जॾहिं असां उन गुज़र जे वसीलनि ते क़ाबिज़ बणिजी वेही रहियासीं। थोरा माण्हू ॾंडे जे ज़ोर ते, उन हिरफ़त ऐं अकुल जे ज़ोर ते, उन मेकावली वारी जेका सियासत आहे उन जे बुनियाद ते उहे माण्हू सॼी मिल्कियतनि जा, उन क़ौमुनि जा मालिक बणिजी वेही रहिया ऐं उहे अयाशूं कनि था। ऐं ग़रीब माण्हू लोड़े थो ऐं उनखे वरी असांजा मज़हबी पेशवा हिलाल कनि था त बाबा इहा क़िस्मत आहे, इहा तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। पोइ नतीजो छा निकितो? उहे बाज़ारूं बि ॿुठ बणिजी वियूं, उहे शहर संड थी विया हलिया, उन्हनि जी तरक़ी रुकिजी वई हली। जेके वॾा शहर आहिनि उन्हनि में तमामु वॾो पैसो अॼु भायो थो वञे, हेॾी तरक़ी थी आहे। पोइ बि हीअ जेके ॻोठ, जेके शहर, जेके ज़ीनत आहिनि, जेके सोर्स आहिनि असांजे हिन ज़िंदगी जो, उन्हनि जी तरक़ी जे लाइ का प्लानिंग कान्हे का। जेसिताईं शहर ऐं ॿारहाड़ी जे विच में असीं बैलेंस पैदा नथा करियूं, उहे साॻियूं सहूलियतूं जेके असीं शहर जे माण्हुनि खे ॾियूं था, उहे साॻियूं सहूलियतूं जेकॾहिं अॼु बि असीं ॿारहाड़ी जे माण्हुनि खे नथा ॾियूं, उन्हनि खे रोड नथा ॾियूं, उन्हनि खे बिजली नथा ॾियूं, उन्हनि खे गैस नथा ॾियूं, इस्पतालूं नथा ॾियूं, उन्हनि खे सहूलियतूं न ॾींदासीं त उहे माण्हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा? उन्हनि में वेछा पैदा थींदा, उनमें तबिका पैदा थींदा। जेका सूरत हाल हींअर पैदा थी आहे ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं जहिड़ा फ़साद थियनि था त कीअं ॿारहाड़ी अलॻि थी वञे, शहर अलॻि थी वञनि था। जॾहिं सभिनी माण्हुनि जो हिक ॿिए सां ॼण त कार वहिंवार हले थो, सभिनी माण्हुनि खे हिक ॿिए जी मदद करणु खपे। शहर जे माण्हू खे जेकॾहिं खीर न मिले, मखणु न मिले, उनखे अनाज न मिले, उनखे खंडु या उनखे गुड़, इहे सभु शयूं ॿारहाड़ी मथां अचनि थियूं। ऐं उहे सभु शयूं जेके फ़ाइदे वारियूं आहिनि, जिन खां सां माण्हू जी नथो सघे, उहे त ॿारहाड़ी जे माण्हू वटि आहिनि। ऐं असीं शहर जा माण्हू जेके आहिनि उहे छा था ॿारहाड़ी में उमाणनि? इहे केसडूं उमाणनि था, इहे बिजली जूं शयूं उमाणनि था, कॉस्मेटिक्स उमाणनि था, कपिड़ो उमाणनि था। असुलु कपिड़ो बि इहे ॿारहाड़ी जी शइ आहे, ॿारहाड़ी में हुअणु खपे। हाणे उन्हनि शयुनि मथां असांजे माण्हू खे फ़ाइदे जे बजाए नुक़सानु वधीक थिए थो। दवाऊं उमाणनि था जेके कूड़ियूं आहिनि, ॿ नंबर जूं आहिनि। ऐं जेके बि शयूं शहरनि मथां ॿारहाड़ियुनि में वञनि थियूं उहे माण्हुनि जे लाइ नुक़सानु पैदा कनि थियूं। पर ॿारहाड़ी मां कहिड़ी शइ आहे जेका नुक़सानकार अचे थी? पर बदिले में जेकॾहिं असांजो को सुठो सिस्टम न ठहियो त माण्हू हिक ॿिए खे नुक़सानु ॾियण जे लाइ 2 नंबर जूं न 4 नंबर जूं शयूं हिक ॿिए खे ॾींदा, जीअं अॼु असीं करियूं था पिया। न से वण वणनि में, न से बाज़ारियूं। उहे वण हूंदा हुआ वणनि में, उहे मेवा हूंदा हुआ, उहे फसल थींदा हुआ जिन जूं असां ॻाल्हियूं था ॻायूं। ऐं हिन सोसाइटी में जेकी तरक़ी थियणु खपंदी हुई, उन तरक़ी जो हींअर जेको आहे सो मयार छा अची बीठो आहे? अमरीका जहिड़ो हेॾो हाथी जहिड़ो मुल्क आहे, उहो बि रड़ियूं थो करे, उहो बि घोड़ा घोड़ा थो करे त असां जेको आहे सो तबाह थी वियासीं, बुख बदाली जो शिकार थी वियासीं, माशी घोटालो थी वियो हले। जेको एग्रीकल्चर मुल्क आहे असांजो, छा जेको एग्रीकल्चर मुल्क हुजे उते बुख बदाली हुअणु खपे छा? छा उते कणिक जी खोट थियणु खपे, उते चांवरनि जी खोट थियणु खपे छा? थी वई आहे। उनजो बि सबबु इहो आहे त असां गुज़र जे वसीलनि ते कब्ज़ो करे वेही रहियासीं। न से वण वणनि में, न से कातियारियूं। माना उहे बाज़ारियूं, उहे शहर, भले उन ज़माने में एॾी वॾी तरक़ी न थी हुई, मुमकिनाती छा साईं जंहिं ज़माने में बैत चयो आहे उन ज़माने में बि ॼण त तबाही जा आसार आहिनि। माना उनखां अॻे बि को अहिड़ो सिस्टम हो जंहिंमें एॾी वॾी तरक़ी न हूंदे बि माण्हू ख़ुशहाल हुआ,
जो ही ॻाल्हि जेकर अॼु बि असीं चऊं था त अॼु उहो चमक धमक त आहे, गाॾियूं बि तमामु घणियूं आहिनि, ॾेख वेख बि तमामु घणो आहे, पर मजमूई तौर ते सिस्टम अहिड़ो आहे जंहिंमें तमामु घणा माण्हू बुख बदहाली में गुज़ारीनि था। पसियो बाज़ारियूं हीअड़ो मूं लूणु थिए, माना उहे जेके बाज़ारियूं, उहे जेके महलातियूं, उहे जेके शहर, उहो जेको माहौल, उहे ख़ुशहालियुनि जा जेके वसीला जेके हुआ, उहे सभु ईअं थी वियो हलियो ॼण त अज़ाब घर बणिजी विया हलिया। ऐं उहे ॻाल्हियूं ॿुधण सां ॾिसण सां हीअड़ो मूं लूणु थिए, ऐं लूणु तव्हां अंदाज़ो कयो त कीअं पाणी में ॻरी वेंदो आहे। हाणे इहो दर्दु आहे लतीफ़ जो। ख़ुदा फरमाए थो पर हिननि दीनदारनि माण्हुनि जी हालति ॾिसो, फवैलुल मुसल्लीन लज़ीन, हिननि दीनदार माण्हुनि जी हालति ॾिसो। हिते ज़िंदगीअ जे सफ़र में जेको रहिजी थो वञे उनजी मदद करण जे बजाए उनखे धिका थो ॾिए। ख़ुदा छा फरमायो, यद अल यतीम वला यहुज़ अला तामिल मिस्कीन, मिस्कीननि खे ताम खारायो, मिस्कीननि जी मदद करियो, मिस्कीननि खे घर ठाहे ॾियो। मिस्कीननि खे घर ठाहे ॾियण जे बजाए, उन्हनि जी मदद करण जे बजाए असां उनखे धिका ॾिना, असां उन्हनि खे घरनि मां कढी छॾियो ऐं मोहताजनि जी मदद न पाण थो करे। हीअ ख़ुदा हिकिड़ी तस्वीर, हीअ लिखत में ख़ुदा हिकिड़ी ईअं सम्झो हिकिड़ी तस्वीर कशी कई आहे, हिकिड़ो चिठो आहे सौ सुधो उन्हनि माण्हुनि जो जेके अॼु बि ईअं ई कनि था जीअं कल्ह माण्हू कंदा हुआ। मोहताजनि जी मदद करण जे बजाए न पाण मदद थो करे ऐं न ॿिए कंहिं माण्हू खे मदद करण जी सलाह थो ॾिए, न ॿिए कंहिं माण्हू खे मदद करणु थो ॾिए। पोइ उन्हनि जे लाइ लतीफ़ ईअं ई चवंदो त मूं त मूसा जहिड़ो अंदरि में इब्लीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी को न छॾीअ। माना इन पोइ सिट में वरी बि अहिड़ी गुंजाइश रखे थो, इहो जेको ख़ाम आहे, इहो जेको ख़बीस आहे, इहो जेको कचो आहे, जेको तव्हांखे नुक़सानु थो ॾिए उनखे कढी छॾियो। अॼु ॾींहं ताईं जिन माण्हुनि मज़लूमनि जो माल मेड़े महल माड़ियूं ठाहियूं या ठारायूं ऐं अयाशियूं कयूं, उन्हनि जो हाल छा थियो? हीउ सॼो माज़ी तव्हांजे साम्हूं आहे। वटनि छा छा न हो, हर शइ आम जाम हुई, महलातूं हुयूं, वॾा वॾा यादगार उन्हनि तइमीर कराया ऐं वॾनि वॾनि मुहकम कुवतनि ऐं ताक़तनि। फ़रौन जो अंजाम छा थियो? जिन माण्हुनि मुल्क में ज़ुल्म ऐं ॾाढ जी बाज़ार गरम करे छॾी हुई, दहशतगर्दी ऐं फ़साद अंगेज़ी खे छेक छोड़े छॾिजे ऐं ॾाढ जी बाज़ार खे गरम करे छॾिजे त उनजो नतीजो छा निकिरंदो, अॻे छा निकिरंदो ऐं सुभाणे बि इहो ई निकिरंदो। ख़ुदा जे मकाफ़ात जे कानून मथनि अलाए केतिरा कहर जा पहाड़ किराए छॾिया ऐं सभु कुझु तबाह ऐं बर्बाद थी वियो। अॾे अॾे ओॾ छॾे विया भेणियूं, टिकाणा ऐं टोल पिया आहिनि पट में, अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए। 200-250 साल अॻु में हिकिड़ो माण्हू इहा ॻाल्हि करे थो वञे त हीअ जेके हाकिम आहिनि इहे पंहिंजा वाइट हाउस ठाहे, अच्छा कोट ठाराइनि था। वाइट हाउस असां अॼु ॿुधा, पर उन ज़माने में इहो ॼण त उहो सिंबल आहे, अच्छा कोट, अच्छी माड़ी, गाड़ी वॾी माड़ी। हाणे इहे हिकिड़ियूं ख़ुशहाली जूं, इहे सभु शाहूकारी जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन मां इज़हार थिए थो त अॻे माण्हू केॾा शाहूकार हुआ, पर उन्हनि माण्हुनि जे इन फ़साद अंगेज़नि जे करे, इन अणबराबरी जे करे केॾो वॾो नुक़सानु थियो। अॾे अॾे ओॾ छॾे विया भेणियूं। ऐं वरी ही हाकिमनि सां ॻाल्हाए थो, हाकिमनि जे बारे में ॻाल्हाए थो। उहे हाकिम अमेरिका में हुजनि, अफ्रीका में हुजनि, सॼी दुनिया में जिते बि हुजनि, ऐं अॼु बि उन्हनि सभिनी माण्हुनि जे लाइ इहा ॻाल्हि सादर थिए थी त अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए, ॾमरियो ॾेह धणी थो छाजा छॾाए, ॾमरियो ॾेह धणी थो छाजा छॾाए, भोरो ईअं न भाए त लोक लाॾाऊ साथड़ो। पाण पंहिंजे लाइ महलातूं ठाराए थो। ऐं जेके मिसकीन माण्हू आहिनि महलातूं जो त तसवर बि कोन था करे सघनि, पर उन जूं झूपड़ियूं आहिनि, उहे झूपड़ियूं ठाराए उते महलातूं ठाहिनि थो, प्लाज़ा ठाराइण थो चाहे। हेॾी ज़्यादती जंहिं सोसाइटी में थींदी उन सोसाइटी जो कहिड़ो असरु थींदो? असां अॻियनि क़ौमुनि जा वाक़िया उन करे बयानु कया। ख़ुदा फरमाए थो जो ही तव्हांजे लाइ कानून मकाफ़ात जी तारीख़ी शाहिदनि जो कमु ॾियनि, त नतीजो छा थो निकिरे। ऐं के साऊ ऐं सुचेत माण्हू इहा ॻाल्हि ज़रूरी सम्झंदा ऐं उन्हनि खे चङी तरह यादि रखनि। अहिड़ी तरह जूं तबाहियूं हिननि मुखालिफ़नि जे मथां अचण वारियूं आहिनि। जॾहिं ऐलान जंग जो बिगिल पहिरियों भेरो वॼायो वेंदो ऐं वॾा वॾा लीडर ऐं संदन फ़ौजूं, अमीर, सफ़ीर, वज़ीर, कामोरा, कड़ा सभई तबाह कया वेंदा।
ऐं जेके जबल जेॾा जेके वॾा आहिनि इहे कपाह जे पूणियुनि वांगुरु उॾामी वेंदा ऐं हिक ई धक में वॾेरनि ऐं सरदारनि जे हथ वॾाई ऐं सरकशी मां हवा ई निकिरी वेंदी। ऐं लतीफ़ साईं उहो मंज़रु कीअं थो कढे, कीअं थो असांखे ॿुधाए त भलो भलो बांड लुणी लहरुनि विच में। हिकिड़ो बांड आहे, हिकिड़ो पोरो काठ आहे जेको दरिया मंझां लुड़ंदो थो अचे। हा, उन सां सुहिणी ॻाल्हाए थी त भलो भलो बांड लुड़ी लहरुनि विच में। तूं जॾहिं कल्ह हुए कपर ते हुए, जॾहिं भर ते हुए, तॾहिं तो पे चओ त मूंखे को ख़तरो कोन्हे। मुंहिंजा अबा ॾाढा ताक़तवर आहिनि, मूं वटि फ़ौजूं बि तमामु वॾियूं आहिनि, मुंहिंजा पुट पोटा बि आहिनि, बैंक बैलेंस बि आहे, पांदूरा बि आहिनि, मूंखे कुझु कोन थींदो। पर हाणे केॾांहुं विया सभु कुझु? भलो भलो बांड लुड़ी लहरुनि विच में, किथे तुंहिंजूं पाड़ूं, किथे तुंहिंजा पांद, के सटाणे सांग अची ओले आर में। हीउ जेको तार पाणी में अची पियो आहीं, हीउ जेको तूं आर में अची ओलियो आहीं, हीअ तबाही अची तुंहिंजे जेको आहे सो ॻिची में पई आहे। उहो इन जे करे पई आहे जो तो हठ ऐं गुरूर जे घोड़े ते चढ़ियलु आहे, तो कंहिंजी मदद कान कई, उन जे करे तोसां इहो हशर थियो आहे। हाणे इहो हशर असां पंहिंजो पाण सां पाण कयूं था ऐं इंसानु पंहिंजो पाण खे पाण तबाह करे थो। ऐं ख़ुदा जेकॾहिं कंहिंखे तबाह करे थो त उहो तॾहिं थो तबाह करे जॾहिं माण्हू उहे तबाहियुनि जा अमल करे थो। छो त ख़ुदा कानून आहे, ख़ुदा हिकिड़ा कानून ठाहिया आहिनि ऐं उन जा के उसूल आहिनि ऐं उन्हनि कानूननि ऐं उसूलनि मुताबिक़ तबाहियूं बि अचनि थियूं ऐं उन कानूननि ऐं हिदायत जे मुताबिक़, उन उसूलनि जे मुताबिक़ उहे ख़ुशगवारियूं बि अचनि थियूं, उहो माहौल बि सुठो ठहे थो। पर जेकॾहिं असां ईअं सम्झूं असां गुज़र जे वसीलनि ते कब्ज़ा बि करियूं ऐं असां इन्हनि ते चढ़ी बि वेही रहूं, उन खां पोइ असीं बि ख़ुशि हुजूं ऐं उहे माण्हू जिन माण्हुनि जी असीं फुल लुट कयूं था उहे बि ख़ुशि हुजनि ऐं उन्हनि खे बि का तकलीफ़ न थिए, ईअं कोन थींदो। असीं जेको पोखींदासीं सो लुणंदासीं। जेकॾहिं असां जव पोखींदासीं असां जव लुणंदासीं, असां जेकॾहिं कणिक पोखींदासीं असीं कणिक लुणंदासीं। इहो ख़ुदा फरमाए थो त इहो मकाफ़ात जो जेको कानून आहे उहो कानून अणटर आहे, उहो अटल ऐं अॾोल आहे, उहो तब्दील कोन थो थिए। ऐं माण्हू चाहे थो त ख़ुदा जा उहे जेके कानून आहिनि उहे माण्हुनि जे मर्ज़ी मुताबिक़ अमल कनि, पर असल ॻाल्हि हीअ आहे त माण्हू खे उन ख़ुदा जे मर्ज़ी ऐं उन कानून मुताबिक़ अमल करणो पवंदो। वरी सुभाणे मिलंदासीं। फ़िलहालु मोकिलाणी अलाह भाई।